जबलपुर जी हीअ फैमिली आहे। भेण कांची आहूजा, पुट विपुल ऐं घोट गिरीश आहूजा। कुछ साल पहिरियों ई हे रोड ते सिंधी खाधो लॻाईंदा हुआ। हाणे अचो तव्हांजी हिननि सां मुलाक़ात करायां थो हिननि जे पंहिंजे दुकान में। जय झूलेलाल। जय झूलेलाल। अॼु असीं आया आहियूं जबलपुर में। अॼु तव्हांखे हिकिड़ी नई शइ खां मुलाक़ात करायूं था, उहा आहे सिंधी खाना खजाना। अॼु असां सां गॾु आहिनि भाभी असांजी, जेके हिते भैया जो पूरो सहयोग कंदा। तव्हांजो शुभ नालो ॿुधायो। गिरीश आहूजा, मुंहिंजी मिसिस कांची आहूजा। तव्हां पंहिंजो नालो ॿुधायो। मुंहिंजो नाम कांची आहूजा आहे भैया। जय झूलेलाल। छा ठाहे रहिया आहियो तव्हां? भैया हे शाही टुकड़ा आहिनि असांजा सिंधियुनि जी फेमस डिश। शाही टुकड़ा, मिठी ढबल जंहिंखे तव्हां मिठी ढबल। वाह। मिठी ढबल सां ॼाणींदा आहिनि माण्हू। ॿियो हे छा ठाहे रहिया आहियो दाल तव्हां? पकवान आहिनि भैया, सिंधियुनि जी ख़ासि फेवरेट डिश। वाह वाह वाह। असां सभिनि खे, सिंधियुनि खे, ॿियनि खे, सभिनि खे इहे खारायूं था। ऐं असां चाहियूं था कि असांजी सिंधियत जो नालो अञा ऊंचो थिए। सिंधी डिशूं खाइनि। असां ढोढा, कोकी, पराठा सभु इहे आइटम रखिया तव्हां आहिनि। घणनि ॾींहंनि खां करे रहिया आहियो? भैया असांखे इहे 2-2.5 साल त थी विया आहिनि क्लाउड किचन हलाईंदे, बट हे शॉप हाणे खुली आहे। 6-8 महीना ई थिया आहिनि। हाँ, पहिरियों ॿाहिरि लॻाईंदा हुआ, हाणे तव्हां शॉप वधी आहे न। हाणे शॉप वधी आहे। तव्हांखे लख लख वाधायूं आहिनि भैया। तव्हां हिकु नई शइ ॾिठी भई, ज़ाल मुड़ुस भई जीवन साथी, सुख दुख जा साथी। तव्हां हाणे पंहिंजे बेटो बि तव्हांजा आहे? किथे आहे बेटो? अच्छा, फिलहाल। अच्छा, वाह वाह। तव्हां ॿिन्ही ॼणनि कीअं इहो सोचियो त भई असां ॿई ॼणा मिली करे इहो कयूं? भैया असांखे ईअं लॻंदो हुयो कि असांजी सिंधियुनि जी रोटी एॾी टेस्टी आहे त इहे देश जे कोने कोने में फैलाम थिए हिनजो, ऐं सभु हिनजो मज़ो वठनि। छो त हर कास्ट वारा पंहिंजा पंहिंजा रखंदा आहिनि। साउथ वारा, इंडियन वारा इडली डोसा था रखनि था। असां पंहिंजे सिंधियुनि जो बि दाल पकवान, मिठी ब्रेड, इहे आइटम, कोकियूं, डोला, इहे सभु बि खाईंदो माण्हू। मां भेण चवां या भाभी चवां, कांची आहूजा जी इहा ॻाल्हि मूंखे ॾाढी वणी त ॿी समाज वारा डोसा, इडली वग़ैरह वग़ैरह हलाइनि था। छो न असां पंहिंजी सिंधियत जी ख़ुशबू फैलायूं? छो न असां पंहिंजा सिंधी खाधा सभिनी खे खारायूं? तव्हां हिन ॻाल्हि खे कॾहिं महसूसु कयो था कि असांजो सिंधी खाधो तमामु बढ़िया, टेस्टफुल, हेल्दी ऐं पूरी दुनिया में मशहूरु आहे? मशहूरु आहे साईं। ख़ासि करे असांखे ख़ुशी उहा थींदी आहे कि माण्हू ख़ुशि थी था वञनि हितां। माण्हू ख़ुशि था थी था वञनि। हे ठाहिनि था पिया, हिनखे चयो अथऊं शाही टुकड़ा। शाही टुकड़ा। हे स्प्राउट बि आहे हिते। सुबुह सुबुह अचो तव्हांखे हेल्दी में हेल्दी प्रोटीन सैलेड मिलंदो तव्हांखे, ऐं मौज लॻी पई आहे हिते। ऐं सुबुह जो मां ॾिसां थो पियो माण्हू लगातार अचनि था, सिंधी बि अचनि था, अदर कास्ट बि अचनि था। आहे की न ॻाल्हि? बिल्कुलु शइ सिंधी खाधो तव्हांखे। साई भाॼी मिलंदी, दाल पकवान मिलंदो, गॾु गॾु कोकी, लोला। 50 माण्हू बि अगरि तव्हांजी कुझु नंढी पार्टी हुजे, हे अरेंज कंदा। ऐं गॾु गॾु हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां थो, तव्हां अगरि ॿिए शहर मां असांजो वीडियो ॾिसो था, हितां तव्हां लंघो था, त मां तव्हांजो हिन में हिननि जो नंबर विझां थो पियो। तव्हां हिनखे फ़ोन कंदव, तव्हांखे स्टेशन ते ट्रेन में तव्हांजी बर्थ में तव्हांखे खाधो सिंधी मिलंदो। ढोढा ऐं कोकी बि आहे। त मूंसां गॾु आहे जया जी बि। अॼु भैया जी मूंसां गॾु जबलपुर जा विजय पंजवानी, जेके अॼु असांखे वठी आया आहिनि। कोकी अचण वारी आहे। जेको खटी आयो ख़ैर सां, जंहिंजी सिंध समूरी सूह आहे। असांजे कांची भाभी पाण सर्व करे रहिया आहिनि। एॾो टेस्टी फूड आहे। कोकी, दाल पकवान ऐं बेड़मी पूड़ी, ॾही कोकी खाई करे तमामु गदगद थियूं। हिते असांजे सिंधी सेठ साहिबु आया आहिनि। साईं, तव्हांजो शुभ नालो? मोटवाणी साहिबु, तव्हां हिते छा वठणु आया आहियो? दाल पकवान। दाल पकवान छा घर लाइ वठणु आया आहियो? पैक करायो अथव? घणा पैक करायो अथव? 36। छा भला अॼु पार्टी आहे या महिमान अची विया? महिमान अची। बेड़मी पूड़ी चवंदा आहिनि, बेड़मी पूड़ी बि। वाह वाह, जय झूलेलाल। हिननि सां हिनजो बेटो बि आयो आहे। अॼु असां हेॾे सिंधी खाना खजाना में आया आहियूं। हे कांची भाभी आहिनि, हे हिननि जा हस्बैंड आहिनि। हिननि एॾी सुठी नेरनि असांखे खाराई आहे, जंहिंजो हिननि खे ॾाढो धन्यवाद आहे। पहले मां चयो पई न मां न खाईंदमि, पर मां सभु खाई वियमि। सिंधी खाधो। सिंधी खाधो। माण्हू समोसा, कचौड़ियूं, आलू बंडा खाई पंहिंजो पेट ख़राबु था कनि। ऐं इहे हेॾी सुठी शुद्ध पाक सुठे राइस ब्रांड ऑयल में ठहियल आहे सभु शइ, और बिल्कुलु ऑयल फ्री। पूड़ी तव्हां खाईंदव तव्हांखे ऑयल न लॻंदव, कोकी खाईंदव न चिपकंदव, पराठो खाईंदव हिकदमि क्रिस्पी ऐं मस्तु टेस्टी पराठो। हा हा हा, छा मज़ो अची वियो।
जेको खाधो पेट भरींदो आहे ऐं खाधो खाइण खां पोइ मज़ो ॾाढो ईंदो आहे, सम्झो उहो खाधो सिंधी खाधो आहे। कचोरी, संबोसा ऐं रस्ते जा इहे जेके अॼुकल्ह हलिया आहिनि मोमोस, भेणा इहे न खाओ, खाईंदव न त ऑपरेशन करे वरी डॉक्टर कढंदो। सिंधी खाधो खाओ। ऐं मीडियम माण्हू हुजे न त ॾाढो थोरे बजट में सिंधी खाधो हर शहर में कढी सघंदो आहे। हिन जो दुकानु स्टॉल ॾाढो पैसो कमाईंदव। ऐं शाहूकार हुजे वॾे पैमाने ते सिंधी होटल खोले जंहिंमें सिंधी खाधा हुजनि। घणनि ई शहर में अची बि विया आहिनि। मौज अची वेंदी, मौज। जय झूलेलाल।